ठटे में पौरहित मज़ाहमत तहरीक पारां सरकारी इदारन जी निजकारी ऐं वधंदड़ महंगाई खिलाफ मार्च कयो वियो। हथन में प्लेकार्ड ऐं बैनर खणी क़ौमी शाहराह खां प्रेस क्लब ताईं मार्च करे इदारन जी निजकारी ऐं महंगाई खिलाफ ज़ोरदार नारेबाज़ी कई वई, जॾहिं त मार्च में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते अॻवाननि सलमान जाखरो, लुत्फ अली हालो, एजाज जाखरो, अब्दुल जब्बार भंबरो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त गाॾे टोड़ महांगाई अवाम जो ॾियण जंजाल करे छॾियो आहे। हर रोज़ खाधे पीते जे शयुनि जा अघ ॿीण ते वधाया पिया वञनि। पेट्रोल, बिजली ऐं गैस जा अघ बि चोट ते चढ़ी विया आहिनि। हुननि चयो त पौरहित तबिको ॾींहों ॾींहुं परेशानी में मुब्तला थींदो पियो वञे। 2 साल गुज़रण बावजूद हुकूमत अवाम खे को बि रिलीफ नाहे ॾेई सघी, जॾहिं त हुक्मरान सरकारी इदारनि जी निजकारी करे हज़ारनि माण्हुनि खे बेरोज़गार करे छॾियो आहे। एहतिजाज कंदड़नि मुतालबो कयो त इदारनि जी निजकारी बंदि करे महांगाई ते ज़ाब्तो आंदो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।